ॿुधी पियो आहियां। ॿुधी कोन? ज़रा ॾे मूंखे। मुझे लाइ इहा पहिरीं राति कान्हे का, हिन का अहमियत रखे थी मुंहिंजे लाइ। जेको कमु थियो त सो कर। हल। तोखे सर ॾियारणा आहे, तुंहिंजी ॿाहिरां नौकरनि खां ॾियारे। मां त तुंहिंजी नौकराणी कोन आहियां। ज़बान न कढी छॾे। तूं चङे नमूने ॼाणी त मां तोसां शादी पंहिंजी ख़ुशी सां त कोन कई आहे। मूं त इहो क़दम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बाबे खे राज़ी करण लाइ खयो। जो क़दम तूं कंहिंखे बि राज़ी करण लाइ खयो हुजे, पर हिन क़दम खणण सां हींअर तूं मुंहिंजी ज़ान बणिजी चुकी आहीं, मुंहिंजी मिल्कियत आहीं। जेकॾहिं तूं इहो सम्झी रहियो आहीं त तुंहिंजे निकाह में अचण खां पोइ मां पंहिंजे ॿार खे हुकम जी बंदियाणी बणाए छॾींदसि, त इहा तुंहिंजी भुल आहे। ॾिसां त तूं कीअं नथी हुकम जी बंदी बणिजी। ज़ोर ॾे। तूं खणी कुझु बि कर, पर मां तुंहिंजी हुकम जी बंदियाणी बंदि बणंदसि। तॾहिं थप्पड़ जो जवाबु मां तोखे ॾेई थी सघां, पर इहो मुंहिंजो थोरो सभु तूं मां ख़ामोश थी वई आहियां। क्या पटी छॾींदो मैं सफ़ा। तूं छा थो सम्झी त मां तोखे ज़ोर ॾेई पंहिंजे ॿार खे हुकम जी बंदियाणी बणाए छॾींदसि? नामुमकिन, ग़लति फहमी आहे तोखे। नजमा, आफ्ताब ऐं ज़ारा जन तैयार थी विया आहिनि? हाँ अबू, ॿिन्हिनि नाश्तो करे छॾियो ऐं बैग्स बि तैयार आहिनि। अबू, तव्हां नाश्तो न कंदव छा? न पुट, ॿारनि खे स्कूल खे देरि पई थी। वापसी ते अची नाश्तो कंदुसि। चङो पुट। अचो पुट, शाबाश। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। पुट नजमा, तूं ख़ामोश छो आहीं? का ॻाल्हि चवणु चाहीं थी? हाँ मां नौकरी करणु चाहियां थी। नौकरी? आख़िर छो? नजमा जी, मां गाॾीअ जूं चाबियूं त तव्हां किथे कोन ॾिठियूं? न, तव्हां पाणी रखंदा आहियो, पाणी खणंदा आहियो। उहो त आहे, पर ॿारनि खे स्कूल खां देरि पई थिए। तव्हां पंहिंजे खीसे में ॾिसो, मथां कंहिं खीसे में हुजे। ओह माय गॉड, मुझे तो हौसलो ही खत्म थी। हाँ पुट, तूं चई पई त तूं नौकरी करण थी चाहीं। छो? तोखे असां को तकलीफ़ ॾिनी आहे छा? न मीना, मुझे हरगिज़ इहो मतिलबु न हो। दरअसल मां घर में वेही वेही बोर थी पई आहियां। सॼो ॾींहुं कमरो ऐं मां, रुगो बोरियत। अमी, मां बिज़ी रहणु चाहियां थी। पुट, असांजे जीअरे त तूं नौकरी नथी करे सघी। हा, मरी वियासीं त पोइ खटनि तुंहिंजा भाग। अमी, नौकरी करण में हर्ज कहिड़ो आहे? ॿियूं औरतूं बि त नौकरियूं कनि थियूं। ठीकु आहे पुट, ॿियूं औरतूं नौकरियूं कनि थियूं, पर पुट हीउ सभु कुझु तुंहिंजो त आहे। तूं नौकरी छो थी करणु चाहीं? जीअं बचे तुंहिंजो भाउ राशिद, हू आहे अमेरिका में। अलाह साईं हुनखे सभु कुझु ॾिनो आहे। हीउ सभु कुझु तुंहिंजो त आहे पुट। पर अमी, हीअ त मां मरी वेंदसि, छॾी थी पवंदसि। ठीकु आहे पुट, तुंहिंजो पीउ अचे त मां चवांसि थी त तुंहिंजे लाइ किताब वठी अचे। किताब पढ़ंदीअ त तुंहिंजी बोरियत घटि थी वेंदी। अमी, लॻी था किताब पढ़ण सां बि माण्हू
उताहट जो शिकार थी पवंदो आहे। पुट तुंहिंजो पीउ न मञंदो। अम्मी वांदो सहन हमेशा वहम ऐं विसविसन खे जनम ॾींदो आहे। मूंखे अहिड़े कम में मशगूल रहणु चाहियां थी जंहिंमें मूंखे का बि फुर्सत न मिले। ठीक है पुट, तू मुलाज़मत का सवाइ का ॿी एक्टिविटी सोच, जेकॾहिं मुनासिब हूंदो त असां तोखे ख़ुशी सां इजाज़त ॾींदासीं। ठीक है ना? नूरा तू हल। असांजी शादी के काफ़ी अरसो गुज़री चुको आहे। हाणे तयार थी त हवेली हलूं। कहिड़ी हवेली? कंहिंजी हवेली? उहा ई जंहिंखे तू क़ैद सम्झंदी आहीं। मां हुते हली छा कंदसि? मुंहिंजो उहो ई घर आहे। नट त तोखे पंहिंजे घर हलणो आहे। मुंहिंजो ही पंहिंजो घर आहे। मां हुते क़ैद में हली कोन पवंदसि। तोखे हवेली हलणो पवंदो। मां तुंहिंजी हवेली कोन हलंदसि। तुंहिंजे क़ैद में हिकु वॾी क़ैदियाणी जो इज़ाफ़ो बणजणु नथी चाहियां। इहो मुंहिंजो थोरो सम्झ जो एतिरा ॾींहं मूं तोखे हिते तरसण लाइ छॾियो आहे, न त लाउन राति ई वठी हली हवेली में बंदि कयां हा। हाणे तोखे हिते हिकिड़ो ॾींहुं बि तरसण न ॾींदुसि। प्यार सां चवां थो त हल, न त छा कंदे? मूंखे मारे विझंदे? हलिया हलिया मूंखे मार। अहिड़े क़ैद खां त मौत सुठो आहे। मूंखे हिकदमि कंहिंखे गोली हणी मारण में मज़ो न ईंदो आहे लाला। फतकाए मारण में मूंखे मज़ो ईंदो आहे। ऐं तोखे फतकाइण लाइ मूंखे हवेली वठी हलणु तमामु ज़रूरी आहे। मां मरंदे मरी वेंदसि, पर तुंहिंजी हवेली कोन वेंदसि। तोखे न जेकी करणो आहे सो वञ कर। तोखे हवेली हलणो पवंदो। जल्दी तयार थी वठ त हलूं। अॼु वरी तुंहिंजो मुंहुं लथल थो ॾिसण में अचे। बाबा तव्हां मूंखे जंजाल में फसाए छॾियो आहे। वरी छा थियो? अॼु वरी सुबुह सां हुकुम थियो आहे त हवेली हल, पर बाबा मां हवेली कोन वेंदसि। पुट अहिड़नि मसालनि में तकड़ खां कमु वठिबो न आहे। हू तुंहिंजो मुड़ुसु आहे। मुड़ुस जो चवण वठण ज़ाल जो कमु आहे। पर बाबा हू मूंखे क़ैद में चिचलाए मारण थो चाहे। छा तव्हां बि मूंखे मारण था चाहियो? अल्लाह न करे तूं त मुंहिंजे अखियुनि ते रही पई हुजे। पर पुट हो न्याणियूं निमाणियूं परायो धन सॾिबियूं इन्हीअ जे लाइ आहिनि त असुल घर ज़ाल जो मुड़ुस जो घर आहे। पर बाबा पोइ यादि रखिजो, मरण घड़ीअ ताईं मुंहिंजो मुंहुं नसीब कोन थींदो। पोइ मूंखे मुंहुं ई साइज़ छॾिजो। अरे चरी थी रही आहे, तूं रोए थी? न रो पुट न रो। मां लक्ष्मी सां ॻाल्हायो थो। तूं भली हिते ई रही पई हुजे। मां लक्ष्मीअ सां ॻाल्हायां थो। बाबा पुट रहम खां उन जंगले जी हवेली में वञण खां मूंखे बचाए। न रो न त मां बि रोई ॾींदुसि पुट। न रो मां लक्ष्मीअ सां ॻाल्हायां थो। तूं वञा आराम कंदी। हाजी जी सरकार। बाबा लक्ष्मी हाज़िर।
ॾिसो तव्हांखे वरी सरकार पई यादि करे। ठीक है, तू लिमे के रस्ते गाड़ी का आया? अस्सलाम वालेकुम। अरे सलाम हलिया पुट हलिया बे लक्ष्मी वरी तोखे त ख़बर आहे त मूं वारी लाल मुंहिंजो पुट बि आहे त धीउ बि आहे। इहा ई मुंहिंजो वाहिद सहारो आहे। मां चाहियां थो त हूअ मूं वटि रहे। मां तव्हांजो मतिलबु कोन सम्झी सघियो आहियां। बाबा तूं शायदि लाल खे पंहिंजे घर वठी वञण थो चाहीं। त पोइ कहिड़ो गुनाह थो मां कयां? आख़िर मुंहिंजी ज़ाल आहे। हा मां कॾहिं थो चवां पुट त हूअ तुंहिंजी ज़ाल नाहे, बेशक तुंहिंजी शइ आहे, पर यारड़ा मां मजबूर ऐं लाचार आहियां। मां कंहिंजे सहारे हिते रही सघंदुसि? तूं ई सोच। इहो त ख़ैर नामुमकिन आहे, लाल खे मूंसां गॾु हलणो पवंदो। अरे यार ईअं न कर, सियाणो थी। ॾिसो न, जेकॾहिं तव्हांजे मन में इहा ॻाल्हि हुई त शादी खां अॻु में इहा ॻाल्हि मूंसां तइ कयो आहे। बाक़ी घर जाटो मां कोन थी रहंदुसि। अरे बाबा भला हिते रहण में तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? हीउ बि त तुंहिंजो पंहिंजो घर आहे। हा, हीउ मुंहिंजो पंहिंजो घर वाक़ई आहे, पर मां पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे नंग खे हवेली खां ॿाहिरि रखण जो तसवुर बि नथो करे सघां। बाबा मां मिंथ थो कयां, हथ थो वधां, भली ईअं न कर। इलाज खणी का बि ज़रूरत कान्हे का। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी धीउ खे हिते रहाइणो आहे त पोइ मां हुनखे आज़ादु करण लाइ तयारु आहियां। पर पंहिंजे नियाणीअ जो घर नथो भिटाइण चाहियां। त बसि पोइ ठीकु आहे, मां हाणे बल्कि हिन महिल इलाज खे वठी खाड़ी तुझो मरण जीअण हिन हवेली सां आहे। हितां मरी तुंहिंजो मज़ो निकिरंदो। मथां कोरा पारा नखरा ॾेखारी। यादि रखजांइ, मूं जहिड़ो ॾिको माण्हू तोखे किथे न मिलंदो। तूं लाला आहीं न, चाचे उस्मान जी धीअ? हाँ, वही निभागी लाल। पर तूं लक्ष्मी जे जहिड़े ज़ालिम शख्स जे वर कीअं चढ़ी आहे? किथे तोखे ज़ोरीअ खणी त न आयो आहे? ये ॻाल्हि ॿाहिरि जो वटो आहे। कुझु लिखे जा लेख आहिनि त कुझु वरी वॾड़नि जी महिरबानी। पर आख़िर तुंहिंजो लक्ष्मी सां कहिड़ो रिश्तो आहे? मां हुनजी ज़ाल आहियां। ज़ाल? सब्र कर लाल, सब्र कर। जेकॾहिं इन क़ैद खाने में अची वई आहीं त पोइ सब्र खां सवाइ का वाट कान अथई। तूं मुंहिंजी पहाज सही, पर मुंहिंजो साथ तोसां आहे, छो त मां सूरनि जी सटियल आहियां। पर तूं मुंहिंजो साथ मुंहिंजे मूंखे अलाए छा थो थिए। पाणी हाज़िर साईं आया। लाल, ओ लाल, छा थी पई महसूस करी? दिल न लाए, मां तो साण आहियां। चरी दिल छो लाती थई? अचे साईं पाण।
टकाए मारे छॾींदो आहे। कुझु कोन कंदो तोखे, तूं सब्र त कर। अलाह वॾो आहे, तोखे कुझु कोन थींदो। मूंखे ई ॾिस, हिन क़ैद खाने में ज़िंदा आहियां, रोज़ रोज़ जीअंदी आहियां ऐं रोज़ रोज़ मरंदी आहियां। पर आदि मां हिते कोन रही सघंदसि। हिते मुंहिंजो साह थो मुंहिंजे, मूंखे ख़ौफ़ थो अचे हिते। मुंहिंजी सलाह मञ, हूअ बि खणी तूं केतिरा बि वस करी, पर हिन क़ैद मां पंहिंजी जान आज़ादु कराए कोन सघंदी आहे। मां त चवां थी त पाण खे हिते रहण लाइ राज़ी कर। चङा ई थी चवां। सरकार ख़ैर सां पहुची वियो? हाँ चाचा, वरियाम ख़ैर सां अची वियुसि। सरकार, मूं तव्हांजे पहुचण जी ख़बर ॿुधी यकदमि तव्हां वटि पहुतो आहियां। भला सरकार, महताब ख़ाने जी ख़बर ॾियो, हाणे कीअं आहे? हाणे काफ़ी बहितर आहे। डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ वो जल्दी सेहतियाब थी वेंदो। शुक्र अथई मुंहिंजा रब, तूं बेशक बाज़ारो आहीं, मासूमनि जो वाही आहीं। महताब ख़ाने खे चङो भलो ॾिसी वापसि हलियो आयुसि। हिकु दोस्त खे संदसि ख़्यालु रखण लाइ चई आयो आहियां। सरकार, महताब ख़ानो ते अकेलो थी परेशान न थींदो? न न, मुंहिंजो उहो दोस्त भाइरनि खां बि वधीक आहे। हू महताब ख़ान खे भुलिजी बि अकेलो न छॾींदो। ॿियो त महताब ख़ान मूंखे पाण ख़ुशी सां अचण जी इजाज़त ॾिनी आहे। सरकार, चइबो त महताब ख़ान ॻाल्हाए बि थो? हा हा, उहो हाणे अलाह जे करम सां तमामु घणो बहितर आहे। सरकार, डॉक्टर इहो कोन ॿुधायो त महताब ख़ान खे कॾहिं छॾींदो? डॉक्टर चए पियो त बिल्कुलु ठीकु थियण खां पोइ हुनखे कुझु अर्सो हुते आराम करणो पवंदो, वधीक वरी जेका महताब ख़ान जी मर्ज़ी। सरकार, महताब ख़ान किथे बि हुजे, सदा ख़ुशि हुजे। कैंपस कोन आहे, रुगो इहो बि न कई त कंहिं पियून खे मोकिले इंफॉर्म करियां त तूं बीमार हुए। दरअसल मूं तोखे परेशान करण न थे चाहियो। तुंहिंजो ही प्यार कहिड़े क़िस्म जो प्यार चइबो जो पंहिंजा दुख सुख बि शेयर करणु नथो चाहीं? न नजमा, इहा ॻाल्हि न आहे। दरअसल बीमारी जे करे एतिरी कमज़ोरी पे फील कयमि जो हलण बि न पियो पुॻो। तूं कमज़ोरी सही, कंहिंखे बि मोकिले इंफॉर्म करे छॾी हा। चङो बाबा, नाराज़ न, ग़लती थी वई, माफ़ी। भला इहो ॿुधा त अंकल ऐं आंटी वारा कीअं आहिनि? सभु ठीकु आहिनि। हाणे न तुंहिंजे बीमारीअ जी ख़बर पवंदनि त परेशान ज़रूरु थींदा। भला इहो ॿुधा त कहिड़नि कहिड़नि सब्जेक्टनि जो केतिरो केतिरो कमु थियो आहे? मां तोखां सवाइ मुकमल कॾहिं हूंदी आहियां।
क्लास में हुजण जे बावजूद भी ॼण गैर हाज़िर रहियसि। नजमा, छा तू वाकई मूंसां एतिरी मोहबत करी थी? तोखे शायद एतबार नथो अचे, मरदा ही न। तोखे कहिड़ी ख़बर त औरत जो प्यार छा हूंदो आहे। औरत ज़िंदगीअ में हिकु भेरो प्यार कंदी आहे ऐं उन प्यार लाइ पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾींदी आहे। यस, जी हुकुम। महताब तोखे हॉस्टल जे रूल्स रेगुलेशन जे बारे में चङी तरह ख़बर आहे त हिन हॉस्टल में कंहिं बि औरत जे अचण ते बंदिश पियल आहे। पर नजमा का ॿाहिरी औरत कान्हे, मुंहिंजी क्लासमेट आहे। जेकॾहिं आई त कहिड़ी ख़ता थी पई? ख़ता आहे महताब, नजमा जे तो वटि अचण जे करे करेक्टरलेस सिरजण लॻी आहे। छा बकवास तूं तूं नजमा खे घटि मथो करे। ॾिसी रहंदो। जी पुट। अभी तो छा पे सोचो? कुछ न पुट, बस कुछ ॻाल्हियूं यादि अची वयूं। अभी किताब जे हिकु सवाल जो जवाब ॿुधाए छॾ। हाँ हाँ अच पुट, खणी किताब। What is a parasite? पुट पैरासाइट जर्म्स खे चइबो आहे। ठीक है, याद रखो। हाँ पुत्र, अच्छा। ज़ारा, पसंद है? ना मुझे हम समझाएंगे। ठीक है, जगह तो नहीं बोलती। हाणे तूं सुम्ही पो ज़ेब, ॾिस भेण बि सुम्ही पई आहे न, हाणे तूं बि सुम्ही पो। खीर पिया? हा भले खीर पी। मूंखे ॾे। शाबाश। लाला, महर किथे आहे? सफ़ूरा काॾे खणी वई अथसि छा? न आंटी, महर त कमरे में सुती पई आहे ऐं सफ़ूरा खे वॾेरे सॾु करायो आहे। साईं, अव्हांखे रईस वॾे सॾायो आहे। वरी कहिड़ो कमु पियो अथसि? अलाए साईं, कमु वरी कहिड़ो पियो हूंदसि, मिड़ी धड़कन ॾियण ते सद थी हूंदसि। बाबे बि मूंखे मुल ॾेई मिर्गी वठी ॾिनी आहे।
भेण भी सुम्ही पई आहे न, हाणे तूं बि सुम्ही पो। हा भले खीर थी। शाबाश। लाला महर काथे आ? सफूरा काॾे खणी वई अथसि छा? न थी, महर त कमरे में सुती पई आहे ऐं सफूरा खे वॾेरे सॾु करायो। साईं अव्हांखे पैसा वॾे छॾायो आहे। वरी कहिड़ो कमु पियो अथसि? अलाए साईं, कमु वरी कहिड़ो पियो हूंदसि, मिड़ी धड़कन ॾियण ते सद थी हूंदसि। बाबे बि मूंखे मुल ॾेई मिर्गी वठी ॾिनी आहे, फासी वई आहियां। सफूरा हेॾां अच। जी साईं। महर अंदरि कमरे में सुती पई आहे, ज़ैब खे खीर पिया, सुम्ही पए त अलाह अलाह कजांसि। ठीकु आहे, मां अचां थी। हाज़ुर साईं। जी तुझे पीउ जो ख़त आयो आहे? हाँ पढ़। मां न पढ़ंदीसि ख़त। एॾी दिलि भरी अथई न त बाबे वटां घुमाए छो नथो अची? ही जानवरनि वांगुरु अची वाड़े में बंदि कयो अथई। मां तोखे ॿुधाए चुको आहियां त तुंहिंजो जीअण मरण हिन हवेली में आहे। ॿिनि धीअरनि जी मां थी चुकी आहियां, पर कॾहिं चकर न हणायो अथई। वरी बि साॻी ॻाल्हि? मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, तूं धीअरुनि ॾियण जो ठीको खयो आहे छा? मूंखे न्याणी ज़ात खां सख़्तु नफ़रत आहे। इहो कमु रब पाक जे हथ में आहे। जेकॾहिं न इंसान जे हथ में हुजे हा त रोज़ पुट ॼणनि हा। बहरहाल मूंखे धीउ जी का बि ज़रूरत कान्हे का, सम्झी? ऐं जेकॾहिं टीं धीउ ॼणी अथई त हुन सां गॾु तोखे बि जहिड़ो क़बर पूरींदुसि। वाह ख़ान साहब बाबा, शादीअ खां अॻे कीअं न ढुकूं भरींदे ईंदो हुए, कीअं न सुनहरा ख़्वाब ॾेखारींदो हुए। हा, तुंहिंजा सभु ख़्वाब मां ज़रूरु पूरा करियां जेकॾहिं शादी खां अॻु में तूं मूंसां सही रवैयो रखी हा। तूं चङी तरह ॼाणी थी त मां तोसां शादी कहिड़े मक़सद तहत कई आहे। हा, मां चङी तरह ॼाणां थी ऐं मां इहो बि ॼाणां थी त तूं मुंहिंजे पीउ जे मरण लाइ तस्वीर सोरे रहियो आहीं, जीअं त हुनजी सॼी मिल्कियत तुंहिंजे नाले थी वञे। बिल्कुलु ईअं चाहियां थो, बिल्कुलु ईअं चाहियां थो, पर तुंहिंजे पीउ भला कहिड़े सूर जी हॾी खाधी आहे जो न मरे थो न मंझो थो छॾे। मुंहिंजे पीउ जे लाइ घटि वधि न ॻाल्हाए। ॿिए जी इज़त करण सां पंहिंजी इज़त वधंदी आहे। खट ते पए साल गुज़री विया अथसि, अञा ते हरू भरू पियो थिए। हू पाण बि चवंदो आहे त अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत चङो आहे। अलाह करेगा संदसि याओ में त जल्दी पूरी थिए। पर समूरी मिल्कियत मुंहिंजे नाले थियल आहे। मथां ख़ुशफ़हमी हुजे। भुलियल आहीं, इहो बि मूं बंदोबस्तु करे छॾियो आहे। तूं पाण ॾिसंदीअ त तुंहिंजे पीउ जे मरण खां पोइ इहा समूरी मिल्कियत तुंहिंजे नाले न बल्कि मुंहिंजे नाले हूंदी। मां अदालत जो कड़ो खड़काईंदसि। असांजी अदालत खे को बि कड़ो कोन्हे को। ऐं ॿी ॻाल्हि, तूं घर खां ॿाहिरि निकिरंदीअ त अदालत ताईं पहुचंदीअ न। इहो त वक़्तु ॿुधाईंदो। बकवास न कर, नथो चवां त मथे ते चढ़ंदी थी वञे। गुमकर पाई शक्ल त जुड़ा न पटियई। ॿुध, पीउ जे लाइ को नैप हुजे त ॿुधाए छॾ, मां ओरे ई वञी रहियो आहियां। जहिड़ो ई न हुजे। हीअ ॻाल्हि सम्झी वियो न तव्हां? सरकार तव्हां को फिक्र न कयो, असीं राति जो पूरे 11 बजे पहुची वेंदासीं। पर होशियारी सां सभ खां पहिरियों हुन खां दस्तावेज़नि ते सही वठी ॾियो, तंहिंखां पोइ ॿियो कमु कजो। सरकार कमु अहिड़ो थी वियो तव्हां हैरान थी वियो। पर चौकीदार खां वठी ख़्यालु रखिजो, ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे। ॿाहिरि निकिरण वक़्तु थोरी होशियारी। हा, सरकार असीं ॿार न आहियूं, हेतिरियूं वारदातूं कयूं थो, हाणे त 25 रास थियूं। तूं त साईं शीं आहीं, ॿिया हाल भला तो राशू किथे? सरकार ॿाहिरि ॿारनि सां रांदि कंदो हूंदो। अधी मिड़े ॾिंगो मुड़ुसि। सरकारी योग त ॾिसो आख़िर पुट कंहिंजो आहे। तव्हां हिननि खे मानी वानी खारायो वञे। जी सर। 11 बजे तव्हांखे हिते इंतज़ारु। ठीकु सरकार। हलो बाबा। भला दे ख़बर यारड़ा लक्ष्मी रखान, मुंहिंजी सिकी लधी दादली, मुंहिंजी लाल ख़ुशि त आहे न? हा हा चाचा साहब, बिल्कुलु ख़ुशि आहे। तव्हांखे सलाम पइजे। सदके वञा,
वालेकुम सलाम। यार कॾहिं वठी अची घुमाए वञी सॼण। यार तुंहिंजो नंढड़ियूं बि कोन ॾिठियूं अथमि। हुजा ख़ुशि त मां पाण हली अचां। हा 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 चाचा साईं, मां वठी ईंदोमांनि, बिल्कुलु वठी ईंदोमांनि। अलाए चाचा, मां खबरदार जेके जिते उते थी वियो कंहिं बि चिरण जी कोई केरु गोली ऐं आंडा कढी वठंदा। ऐसो आसमान केरु आहे? सयूं करे न दे बकवास बंदि कर। सयूं करे न दे, जल्दी कर। हल बाबू हल, जल्दी कर। सभी हलो और बाहर जेको चौकीदार अथव ख्याल कजो। हलो हलो काबिने के बाहर एक चौकीदार मारे। हाँ लाश खड़ा हो, जल्दी हलो। स्टेशन। हाँ मां रेस लक्ष्मी खान पियो ॻाल्हायां। हे त मुंहिंजे सहुरे उस्मान खे किन धाड़ेलनि खून करे छॾियो आहे। जल्दी जल्दी जल्दी। तो मारियो मुझे पीके, पंहिंजे हथनि सां मारियो अथई मुंहिंजे पीके। तू ज़ालिम आई, कातिल आई तू। बकवास न कर। मूं चयो न त हिन ई कम में मां मुलवस कोन आहियां। तू कुछ भी चव, पर मुंहिंजे पीउ जो मासूम खून ॿुधाए थो त तूं तव्हां करे मिल्कियत जे लालच में हुनखे मारियो आहे। लालची आई, खूनी आई तू। वरी पोइ वही ॻाल्हि। हर हर मां चवां थो त हिन ई कम में मां मुलवस न आहियां, न आहियां, न आहियां। बकवास न कर, निकुर त खून न पी छॾे। वञा थी, पर यादि रखजांइ तुंहिंजो ज़ुल्म घणो वक़्तु कोन हलंदो। ज़ुल्म जी उमिरि घटि थींदी आहे। सपना, बाबा तूं को फिक्र न कर। तोखे कुझु बि घुर्जे त मूंखां वठंदी कर। ऐं हाशिम जो सॼो ख़र्च पको मां तोखे ईंदा ॾींदुसि।